पहिरीं मई पोरियतनि जो आलमी ॾींहुं जिते सॼी दुनिया में शिकागो जे शहीदनि खे भेटा ॾियण जे हवाले सां मुख़्तलिफ़ पोरियत तंज़ीमूं, सियासी तंज़ीमूं ऐं समाजी फोरम इन ॾींहं खे मल्हाईंदा रहिया आहिनि। उते हैदराबाद शहर में अवामी वर्कर्स पार्टी सिंध तरफ़ां पिणु शिकागो जे शहीदनि खे भेटा ॾियण लाइ हिकु ज़बरदस्त रैली ऐं एहतजाज जो प्रोग्राम रखियो वियो, जंहिंमें सिंध प्रोग्रेसिव स्टूडेंट फेडरेशन जे नौजवाननि खां वेंदे अवामी वर्कर्स पार्टी जी क़यादत, वुमेन डेमोक्रेटिक फ्रंट जे औरतुनि साथियाणनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि फोरमनि जे साथियनि शिरकत कई। इन प्रोग्राम में मुख़्तलिफ़ क़िस्म जा प्ले कार्ड्स नौजवाननि ऐं कारकुननि जे हथ में विया, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुतालबा रखिया विया हुआ, जिन में सर-फ़हरिस्त जेकॾहिं पाण उन्हनि मुतालबनि जो ज़िक्र करियूं त उन्हनि में सभ खां पहिरियों इहो हो त पोरे जो वक़्तु रोज़ानो 7 कलाक ऐं हफ़्तेवार 42 कलाक मुक़ररु कयो वञे। ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि रखी वई त मज़दूरनि जी घटि में घटि माहवार पघार या उजरत 1 तोले सोन बराबरि मुक़ररु करे उनखे यकीनी बणायो वञे। स्टील मिल, PIA, रेलवे, वापडा ऐं स्टेट बैंक समेत सरकारी इदारनि जी निजकारी जो अमल बंदि कयो वञे। समूरनि इदारनि में यूनियन साज़ी ऐं गॾियल सौदाकारी जो हक़ बहाल कयो वञे। सिंध में ॿाहिरीं आबादकारी ख़िलाफ़ कानून साज़ी करे रोज़गार जे मक़ामी वसीलनि ते मक़ामी पोरियतनि जो हक़ तस्लीम कयो वञे। समूरनि कारखाननि खे रजिस्टर करे उते लेबर इंस्पेक्शन खे बहाल करे उन ते अमल करायो वञे। गैर रस्मी शोबे ख़ासि तौर ते घर मज़दूर ऐं ज़राअत जे शोबे सां लाॻापियल खेत मज़दूरनि खे लेबर कानून जे दायरे में आणींदे खेनि यूनियन साज़ी ऐं सोशल सिक्योरिटी समेत समूरा हक़ ॾिना वञनि। गैर कानूनी ठेकेदारी निज़ाम ऐं कॉन्ट्रेक्टरी कम खे ख़तमु कयो वञे। घरेलू पोरिये खे बि समाजी पोरिये में शामिलु करे पोरियत औरतुनि जूं उजरतूं बि मर्द मज़दूरनि जीअं बराबरि कयूं वञनि। अस्करी इदारनि, सरमाएदारनि, जागीरदारनि कारपोरेट शोबे खां ज़मीन वापसि वठी बेज़मीन हारियुनि में विरहाई वञे। IMF ऐं वर्ल्ड बैंक समेत समूरनि मालियाती इदारनि जी पॉलिसियुनि ते अमल दरामद बंदि करे गैर पैदावारी कर्ज़ खे ख़तमु कयो वञे। दिफ़ाई बजट में कटौती करे उन खे पोरियत अवाम जी तालीम, सिहत ऐं फलाह लाइ ख़र्च कयो वञे। EOIB में रजिस्टर मज़दूरनि जी पेंशन खे सरकारी तौर तय थियल घटि में घटि उजरत बराबरि कयो वञे। हैदराबाद जी ॿाहिराड़ी खे पको करे उते सभु बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। इन्हनि मुतालबनि खे खणंदे इन रैलीअ ऐं एहतजाज में शामिल जेके बि कारकुन तोड़े अॻुवान हुआ तन मीडिया सां ॻाल्हाईंदे इहा ई ॻाल्हि रखी त असांजे सिंध में ख़ासि तौर ते या सॼे मुल्क में मज़दूर दुश्मन पॉलिसियूं लाथियूं पियूं वञनि, जंहिंमें कोरोना जहिड़ी वबा खे पंहिंजे तबक़ाती मफ़ाद में इस्तेमालु कंदे हितां जा हुक्मरान तबक़ा अञा वधीक तेज़ी ऐं बरबरीत सां मज़दूर दुश्मन पॉलिसियूं लागू करे रहिया आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते हवाला इहे ॾिना विया त स्टील मिल, PIA, रेलवे, वापडा, स्टेट बैंक समेत सरकारी इदारनि जी निजकारी, अणसिधा टैक्स, ठेकेदारी ऐं कॉन्ट्रेक्टी निज़ाम, हुक्मराननि तरफ़ां वधाए वण कयल ज़मीन जी बुख ऐं धरती ऐं पोरियतनि जी बेदख़ली उन जा ॿिया केतिरा ई मिसाल ॾिना विया। सिंधराज TV सां ॻाल्हाईंदे अवामी वर्कर्स पार्टी जे मरकज़ी अॻुवान कांड बख़्शल थले इन अज़म खे वरजायो त असीं पंहिंजी जदोजहद वसीले शिकागो जे शहीदनि जे उन मक़सद खे हमेशह लाइ सोभारो करण वास्ते सिंध में बि उन क़िस्म जी समूरी जदोजहद जा रस्ता अख़्तियार कंदासूं, जंहिंसां सिंध जे पोरियतनि खे हिकु इज़त भरियो जियापो फ़राहम करे सघिजे। इन मौक़े ते काफ़ी सियासी समाजी साथियनि, दोस्तनि, अॻुवाननि पिणु इन साॻे ई अज़म खे वरजायो त सिंध में हिन वक़्तु ख़ासि तौर ते सिंध जे हारियुनि ऐं पोरियतनि जे लाइ तमामु घणे कमु करण जी ज़रूरत आहे। उन में सिंध जे सियासी धुरियुनि खे अॻियां वधी पंहिंजो हिसो ॻणाइणु घुरिजे, छाकाणि त सिंध में पोरियतनि ऐं हारियुनि जी हिन वक़्तु जेका बुख ऐं बदहाली जी सूरत आहे सा इंतिहाई ॻणती जोगी बणिजी चुकी आहे ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध में हारी पोरियत इतिहाद खे एतिरो मुनज़िम कयो वञे जो उहे पंहिंजा हक़ वठी सघनि। उन्हनि इन अज़म खे वरजायो त अवामी वर्कर्स पार्टी इन ॾिस में पंहिंजो इनक़लाबी किरदारु हर सूरत में
अदा कंदी। उम्मीद त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी।